अहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शुरू अल्लाह जे नाले सां जंहिं हिन पूरी काइनात खे ख़लक़ियो। दुरूद हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते जंहिंखे अल्लाह ताला पूरी इंसान ज़ात लाइ मौलम बणाए मोकिलियो। अस्सलामु अलैकुम दोस्तो, उम्मीद आहे तव्हां सभु ख़ैरियत सां हूंदा। तव्हांजी तयारी ज़ोरो शोर सां जारी रहंदी। अल्लाह साईं तव्हांखे कामयाबु कंदो इंशाअल्लाह। पंहिंजे नेक मक़सद में अल्लाह साईं तव्हांखे ज़रूरु कामयाबु कंदो। दोस्तो, सिंधी ग्रामर जा MCQs कुझु मूं गेस कया आहिनि। इंसान लाज़मी आहे त सभु जा सभु MCQs साॻूणा त कोन ईंदा, एज़ इट जी पेपर में ईंदा, पर हिकिड़ो अंदाज़ो आहे त ही MCQs अची सघनि था सिंधी ग्रामर में, सिंधी हिस्ट्री न सिंधी ग्रामर। ठीकु आहे, त उहा वीडियो अॼु आऊं तव्हां ताईं पहुचायां पियो, तव्हां ताईं ठाहियां पियो। उहे दोस्त जेके STS में जेके आहिनि, सॉरी SST जी जेके आहिनि तयारी करे रहिया आहिनि, उन्हनि दोस्तनि खे गुज़ारिश आहे त हिन वीडियो खे हिन ताईं ॾिसनि। गेस MCQs आहिनि ऐं टोटल सिंधी ग्रामर जा MCQs मूं कढिया आहिनि। जेकॾहिं हिन मां को रहियल हुजे तव्हां मूंखे कमेंट्स में कजो त आऊं उन ते वरी जेको आहे ॿी वीडियो ठाहे लाहींदुसि। पर ही टोटल ओवरऑल जेके आहिनि MCQ सिंधी ग्रामर जा मूं कढिया आहिनि। वीडियो खे हिन ताईं ॾिसियो, तव्हांखे तमामु घणो फ़ाइदो थींदो। उहे दोस्त जेके मुंहिंजे चैनल खे ॾिसी रहिया आहिनि, ऐं जिन अञा ताईं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब न कयो आहे, उन्हनि खे गुज़ारिश आहे त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करियो, लाइक करियो, कमेंट्स करियो ऐं मुंहिंजी वीडियोस खे पंहिंजे दोस्तनि ताईं बि शेयर कयो। थैंक यू। अचो त लेक्चर जी तरफ़ हलूं। नंबर पहिरियों जेको MCQs आहे, अखरनि ऐं लफ़्ज़नि जी बनावट बाबति उसूल ऐं क़ाइदनि जे इल्म खे डैश चइबो आहे। उहो इल्मु जेको अखरनि ऐं लफ़्ज़नि जी बनावट बाबति हुजे उनखे छा चइबो आहे? A इल्मु सर्फ़, B इल्मु नहू, C इल्मु बयान। त हिन जो सही जवाबु आहे इल्मु सर्फ़। उन खां पोइ आहे उहे उसूल ऐं क़ाइदा जिन मां ख़बर पवे त जुमिला कीअं ठाहिजनि, उन्हनि खे छा चइबो आहे? यानी अहिड़ो इल्मु जंहिंमां असांखे ख़बर पए त जुमिला कीअं ठाहिजनि। मथियों जेको इल्मु हो अखरनि बाबति हो, हाणे हेठियों इल्मु आहे जुमिलनि बाबति। ए इल्मु सर्फ़, माना इल्मु सर्फ़ त कोन थींदो, लाज़मी इहो अखरनि ऐं लफ़्ज़नि बाबति आहे। B इल्मु नहू, C इल्मु बयान। त इन जो सही जवाबु आहे इल्मु नहू। उन खां पोइ आहे इसम आम जी नंढड़ी सूरत डैश खे चवंदा आहिनि, डैश खे चवंदा आहिनि। A इसम ख़ासि, B इसम आम नंढो, C इसम तस्गीर। त हिन जो सही जवाबु आहे इसम तस्गीर। ऐं इसम तस्गीर जा मिसाल कहिड़ा आहिनि? जीअं पाण पढ़ूं पग मां ठंदी पगड़ी। ठीकु आहे, इहे आहिनि इसम तस्गीर जा मिसाल। खट मां ठंदी खटड़ी, माना जेको इसम नंढो थी वञे। किताब मां ठंदो किताबड़ो। ठीकु आहे, ही हुआ इसम तस्गीर जा मिसाल। मिसाल इन करे लिखिया आहिनि त हिन जा मिसाल बि अची सघनि था। मूं हिते हिन जी डेफिनेशन लिखी आहे, मिसाल कोन लिखिया आहिनि। इन करे हिननि ते मुंहिंजो ऑलरेडी वीडियोस बि ठहियल आहिनि, तव्हां उहे सर्च कंदा यूट्यूब ते तव्हांखे उहे मिली वेंदियूं। पर हीअ मूं MCQs कढिया आहिनि। ओके, नंबर चोथों आहे जुमिले में कमु आयल लफ़्ज़नि खे ग्रामर मूजिबि हक़ीक़तूं लॻाइण खे छा चइबो आहे? जुमिले में कमु आयल लफ़्ज़नि खे ग्रामर मूजिबि हक़ीक़तूं लॻाइण खे छा चइबो आहे? A तरतीब, B तरकीब, C तरबियत, D उहे सभु। त हिन जो सही जवाबु हूंदो तरकीब। सही जवाबु आहे तरकीब। उन खां पोइ आहे अहिड़ा ज़मीर जेके जुमिले में फ़ाइल या मफ़ूल सां शरीक थी जुमिले खे ज़ोर वठाइनि, डैश चइबो आहे। फ़ाइल या मफ़ूल सां शरीक थी। A ज़मीर मुश्तरक, B ज़मीर मौसूल, C ज़मीर इशारो,
इन सही जवाब है ज़मीर मुश्तरक। शरीक लफ्ज़ अचे माना ज़मीर मुश्तरक आहे। ठीक है, उन खां पोइ आहे केरु, कुॼाड़ो, छो, छा लाइ, कंहिं वग़ैरह ग्रामर में छा आहिनि? ए ज़मीर मौसूल, बी ज़मीर इस्तफ़ाम, सी ज़मीर मुश्तरक। त इन जो सही जवाब आहे ज़मीर इस्तफ़ाम। अचो त अॻिते हलूं पाण। अच्छा, उन खां पोइ आहे असलम ख़ुदि पंहिंजो कमु कंदो आहे। इन जुमिले में लीक ॾिनल लफ़्ज़ ग्रामर में छा आहे? ज़मीर इशारो, इसमाम, इसम ज़मीर मुश्तरक, डी ज़मीर मुबहम। त इहो सही जवाब आहे ज़मीर मुश्तरक। उन खां पोइ आहे आऊं सुभाणे हैदराबाद वेंदुसि। हिन जुमिले में लीक ॾिनल लफ़्ज़ ग्रामर में छा आहे? ए ज़मीर ख़ालिस मुतकलिम, बी ज़मीर ख़ालिस हाज़िर, सी ज़मीर ख़ालिस गाइब। त इहो सही जवाब आहे ज़मीर ख़ालिस मुतकलिम। उन खां पोइ आहे आऊं, मूं, मां, असीं ऐं असां देश जा मिसाल आहिनि। ज़मीर ख़ालिस मुतकलिम, ज़मीर ख़ालिस हाज़िर, ज़मीर ख़ालिस गाइब। त इन जो सही जवाब आहे ज़मीर ख़ालिस मुतकलिम। तूं, तो, तव्हां, तव्हीं, अवां, अवीं वग़ैरह मिसाल आहिनि। ज़मीर ख़ालिस मुतकलिम, ज़मीर ख़ालिस हाज़िर, ज़मीर ख़ालिस गाइब। त इहे मिसाल आहिनि ज़मीर ख़ालिस हाज़िर जा। उन खां पोइ आहे आसिफ़ जो थो अचे। हिन जुमिले में लीक ॾिनल लफ़्ज़ छा आहे? ए ज़मीर इशारो करे, बी ज़मीर इशारो बईद, सी को बि न। इहो थींदो ज़मीर इशारो क़रीब। उन खां पोइ जेको, जो, जा, जेकी, जंहिं, जिन मिसाल आहिनि। छा जा मिसाल आहिनि? ज़मीर मौसूल जा, ज़मीर जवाब मौसूल जा, ज़मीर जवाब मौसूल जा, या सी ज़मीर मुबहम जा। त इन जो सही जवाब आहे ज़मीर मौसूल। अॻिते हलूं। अच्छा, उन खां पोइ आहे ही उहो रुमाल आहे जेको तो मेले तां आंदो हो। हिन जुमिले में लीक ॾिनल लफ़्ज़ छा आहे? ज़मीर मौसूल, ज़मीर जवाब मौसूल, ज़मीर इस्तफ़ाम। त इहो सही जवाब आहे ज़मीर मौसूल। उन खां पोइ आहे जेका पेन तो ॾिनी हुई सा गुम थी वई। हिन जुमिले में लीक ॾिनल लफ़्ज़ छा आहे? ज़मीर मौसूल, ज़मीर जवाब मौसूल, ज़मीर मुबहम। त इहो सही जवाब आहे ज़मीर जवाब मौसूल। उन खां पोइ आहे मुंहिंजो किताब को खणी वियो। हिन जुमिले में को छा आहे? ज़मीर मौसूल, ज़मीर जवाब मौसूल, ज़मीर मुबहम। त इहो को जेको आहे ज़मीर मुबहम आहे। उन खां पोइ आहे कबट मां किताब खण। कहिड़ी हालत आहे? हालत फ़ाइली, हालत मफ़ूली, हालत जरी। त इहो सही जवाब आहे हालत जरी। उन खां पोइ आहे पंहिंजो कमु पाण कजे। कहिड़ी हालत आहे? हालत फ़ाइली, हालत इज़ाफ़त, हालत निदा। इहो आहे हालत इज़ाफ़त। उन खां पोइ आहे छोकिरो डोड़े थो। हिन जुमिले में डोड़े थो छा आहे? फ़इल लाज़मी, फ़इल मुतदी, फ़इल मुतदी महरूफ़। इहो सही जवाब आहे फ़इल लाज़मी। अच्छा दोस्तों, उन खां पोइ आहे उहे फ़इल जिन में फ़ाइल ऐं मफ़ूल ॿई मौजूदु हुजनि उनखे छा चइबो? फ़इल लाज़मी, फ़इल मुतदी, या सी को बि न। इन जो सही जवाब आहे फ़इल मुतदी। कासाई, बकर, कुठो ग्रामर में आहे फ़इल लाज़मी, फ़इल मुतदी मजहूल। इहो आहे फ़इल मुतदी। फ़इल मुतदी मजहूल ॻोल्हियो। किताब पढ़िजे थो, असां किताब पढ़ियो, आऊं किताब पढ़ां थो, छोकिरो किताब पढ़े थो। हाँ दोस्तों, फ़इल मुतदी मजहूल उनखे चइबो आहे जॾहिं ऑब्जेक्ट यानी मफ़ूल फिरी करे फ़ाइल वारी जाइ वठे। फ़ाइल वारी जाइ वठे। यानी उहो फ़इल जंहिंमें मफ़ूल फिरी फ़ाइल वारी जाइ वठे। त हीअ किताब जेको आहे मफ़ूल आहे, इहो फिरी फ़ाइल वारी जाइ ते आयो। त इहो फ़इल मुतदी मजहूल आहे।
अच्छा, हिननि ते मुंहिंजी पहिरीं वीडियो ठहियलु आहे यूट्यूब ते। अगरि जेकॾहिं कंहिं ॾिठी आहे त वेल एंड गुड, जेकॾहिं न ॾिठी आहे त उहो सर्च करे ॾिसी सघे थो। हुन खां पोइ आहे आउं किताबु पढ़ां थो, सॉरी इहो थी वियो। हुन खां पोइ आहे यूसुफ चोॾहीं जे चंड जहिड़ो आहे, हिन जुमिले में मुशबह ॻोल्हियो। हाणे यूसुफ ऑप्शन आहे यूसुफ, बी आहे चोॾहीं चंड, सी आहे जहिड़ो, डी आहे। त हिन जो सही जवाबु आहे बी, चोॾहीं जो चंड। हुन खां पोइ आहे ही थरी ढॻो आहे, सिंधी में व्याकरण मूजिबि लफ़्ज़ थरी छा आहे? ए सिफ़त, बी हर्फ़ जर, सी ज़र्फ़ मकान, डी इसम ख़ास। त इहो आहे सिफ़त। अहिड़ो सोनी गोरियो जेको कन छिने, अहिड़ो सोनी गोरियो जेको कन छिने, ग्रामर में छा आहे? ए इस्तलाह, बी पहाको, सी चवणी, डी मुहावरो। त इहो सही जवाबु आहे पहाको। इस्तलाह, पहाको, चवणी, मुहावरो, इन ते मुंहिंजी वीडियो ठहियलु आहे, तफ़सील में सुठे नमूने सां सम्झायल आहे। अगरि कंहिं ॾिठी आहे त ठीकु, जेकॾहिं कंहिं न ॾिठी आहे त उहो ॾिसी छॾे वीडियो, इनशाला फ़ाइदो हुनखे जाम पहुचंदो। ओके, अॻे हलूं था पाण। अच्छा, हुन खां पोइ आहे नोर ऐं नांग। नोर ऐं नांग हिकु तस्वीरी आहे, छा आहे? ए किस्सो, बी कहाणी, सी आखाणी, डी सबक। त इहो सही जवाबु थींदो आखाणी। किस्सो, कहाणी, आखाणी, इन्हनि ते बि मुंहिंजी जेको आहे वीडियो ठहियलु आहे। अगरि कंहिं दोस्त ॾिठी आहे त वेल एंड गुड। अगरि जेकॾहिं कंहिं ॾिसणु चाहे थो त उहो सर्च करे कहाणी छा खे चइबो आहे, आखाणी छा खे चइबो आहे, डिटेल में मूं सम्झायो आहे, तमामु सुठो सम्झायो आहे। इनशाला उहो ॾिसण तव्हांखे तमामु घणी ॼाण मिलंदी। हुन खां पोइ सिंधी व्याकरण मूजिबि तवी लफ़्ज़ आहे, तवी लफ़्ज़ छा आहे? ए ज़मीर जवाब मौसूल, बी ज़मीर मौसूल, सी ज़मीर हाज़िर। त इहो सही जवाबु आहे ज़मीर हाज़िर। उन खां पोइ आहे अहमद, उन खां पोइ आहे अहमद क्लास में सभिनी ॿारनि खां तमामु घणो होशियारु शागिर्द आहे, हिन जुमिले में सिफ़त जो दर्जो इस्तेमालु थियल आहे। अच्छा, हिन जुमिले में सिफ़त जो कहिड़ो दर्जो इस्तेमालु थियल आहे? ए सिफ़त तफ़सील, बी सिफ़त ख़ालिस, सी सिफ़त मुबालगो। त इहो सही जवाबु आहे सिफ़त मुबालगो। अच्छा, उन खां पोइ आहे मौलवी हाजी अहमद मल्ला जी शाइरी में तजनीस कमाल जी आहे, छा जी? तजनीस ताम, तजनीस हरफ़ी, तजनीस नाक़िस। त इहो सही जवाबु आहे तजनीस हरफ़ी। थोड़ी तबीयत ख़राबु आहे दोस्तों। उन खां पोइ आहे जहिड़ी करणी तेड़ी भरणी, ही फ़िक्रो कहिड़ी हैसियत रखे थो? ए पहाको, बी इस्तलाह, सी मुहावरो, डी चवणी। त इहो आहे पहाको। पहाको, इस्तलाह, मुहावरो, चवणी ते मुंहिंजी वीडियो ठहियलु आहे। अगरि कंहिं ॾिठी आहे त ठीकु, जेकॾहिं न ॾिठी आहे त उहो मुंहिंजे यूट्यूब चैनल ते सर्च करे ॾिसी सघे थो। अच्छा, उन खां पोइ आहे हेठियनि मां फ़ेल अकड़ तर्क चूंडियो। हाणे में छा आहे, जुमिला ॾिनल आहिनि, असांखे फ़ेल अकड़ तर्क चूंडणो आहे। बकरी चरे थी, फैज़ काल आयो, मिठी मानी ॾाढी वणंदी आहे, सुभाणे मिलबो। त हिन जो सही जवाबु आहे डी सुभाणे मिलबो। ओके, अॻिते हलूं था हाणे। दोस्तों, हुन खां पोइ आहे घोड़ो डोड़ियो। छा घोड़ो डोड़ियो सिंधी ग्रामर में ई छा आहे? फ़ेल मजहूल, फ़ेल मुतदी, फ़ेल लाज़िम। त इहो आहे फ़ेल लाज़िम। फ़ेल लाज़िम उनखे चइबो आहे
जंहिंमें फ़ाइल जो लाॻापो छा सां हुजे, फ़ेल सां हुजे, माना यानी फ़ाइल ऐं फ़ेल हुजनि। ठीकु आहे, हिन में मफ़ूल कोन हूंदो आहे त उनखे फ़ेल लाज़िम चइबो आहे। जीअं घोड़ो डोड़ियो। उन खां पोइ आहे जंहिं हंधि डैश निशान हुजे उते थोरी वधीक साह खणिजे। कहिड़ी निशानी हुजे उते वधीक साह खणिजे, थोरो वधीक साह खणिजे। ए अधु दम, बी थोरो दम, सी दम, डी पूरो दम। त हिन जो सही जवाबु आहे अधु दम, ए अधु दम। जिते के माण्हू जा चयल अल्फाज़ हूबहू लिखणा हुजनि, जिते के माण्हू जा चयल अल्फाज़ हूबहू लिखणा हुजनि त उन्हनि जे अॻियां ही निशानी इस्तेमालु थींदी। ए अधु दम, बी थोरो दम, सी दम, डी पूरो दम। त हिन जो सही जवाबु आहे सी दम। आऊं सुभाणे हैदराबाद वेंदसि, हिन जुमिले में सुभाणे छा आहे? ए ज़र्फ़ ज़मान, बी ज़र्फ़ तमीज़, सी ज़र्फ़ मकान। त इहो सही जवाबु आहे ज़र्फ़ ज़मान। उन खां पोइ आहे सोहेल जित किथ भॻो बीठो आहे, हिन जुमिले में जित किथ छा आहे? ए ज़र्फ़ ज़मान, बी ज़र्फ़ तमीज़, सी ज़र्फ़ मकान। त हिन जो सही जवाबु आहे ज़र्फ़ मकान। अच्छा, उन खां पोइ आहे असलम तेज़ भॼे थो, तेज़ छा आहे? ए ज़र्फ़ ज़मान, बी ज़र्फ़ तमीज़, सी ज़र्फ़ मकान। त इहो सही जवाबु आहे ज़र्फ़ तमीज़। क्लियर, अॻिते हलूं था। अच्छा दोस्तो, उन खां पोइ आहे अहमद 10वीं क्लास में आहे, हिन जुमिले में 10 छा आहे? ए सिफ़त शुमारी, बी सिफ़त कतारी, सी उहे ॿई। त हिन जो सही जवाबु आहे सिफ़त कतारी। उन खां पोइ आहे अशरफ वटि टी उठ आहिनि, टी छा आहे? ए सिफ़त शुमारी, बी सिफ़त कतारी, सी उहे ॿई। त इहो सही जवाबु आहे सिफ़त शुमारी। जंहिंमें 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 अहिड़ा अंक हुजनि त उन्हनि खे सिफ़त शुमारी चइबो। जंहिंमें पहिरियों, ॿियो, टियों, चोथों, पंजूं, छहों, सतूं, अठूं, 9 10 अहिड़ा अंक हुजनि, हिनखे सिफ़त कतारी चइबो। इन्हनि जे बारे में मुंहिंजी वीडियो ठहियलु आहे, अगरि केरु ॾिसणु चाहे सुठे नमूने सां सम्झाइण लाइ उहो सर्च करे सघे थो यूट्यूब ते। उन खां पोइ आहे हिन जे चवण ते मानी खाधम, हिन जुमिले में खाधम ग्रामर में छा आहे? ए ज़मीर हाज़िर, बी ज़मीर गाइब, सी ज़मीर इशारो, डी ज़मीर मुत्तसिल। त हिन जो सही जवाबु आहे ज़मीर मुत्तसिल। उन खां पोइ आहे शाज़िया दवा खाई चङी भली थी, छा आहे? ए फ़ेल माविन, बी फ़ेल मतूफ़ी, सी फ़ेल नाक़िस, डी फ़ेल को बि न। त हिन जो सही जवाबु आहे फ़ेल मातूफ़ी। अच्छा दोस्तो, फ़ेल माविन, फ़ेल मातूफ़ी, फ़ेल नाक़िस, इन ते मुंहिंजी सुठी वीडियो ठहियलु आहे यूट्यूब ते। अगरि कंहिं ॾिठी आहे त गुड, अगरि जेकॾहिं कंहिं न ॾिठी आहे त उहो ॾिसी सघे थो यूट्यूब ते। अच्छा, उन खां पोइ आहे अली मुंहिंजो बहितरीनु दोस्त आहे, छाकाणि त हुन मुंहिंजी ॾुखे वक़्त में मदद कई। हिन जुमिले में छाकाणि त आहे, छाकाणि त छा आहे? ए ज़र्फ़, बी हर्फ़ जर, सी हर्फ़ जुमिलो, डी हर्फ़ निदा। त हिन जो सही जवाबु आहे सी हर्फ़ जुमिलो। उन खां पोइ आहे जहांगीर बादशाह हिंदुस्तान जे सभिनी बादशाहनि खां आदिल बादशाह आहे, इहो छा आहे? ए सिफ़त शुमारी, बी सिफ़त मुत्तसिल, सी सिफ़त मुबालगो। त हिन जो सही जवाबु आहे सिफ़त मुबालगो। क्लियर, अॻिते हलूं था हाणे पाण। अच्छा, उन खां पोइ आहे मुंहिंजो किताब को खणी वियो, को छा आहे? ए ज़मीर मुत्तसिल, बी ज़मीर मुबहम, सी ज़मीर मुश्तरक। त इहो सही जवाबु आहे ज़मीर मुबहम। ज़मीर मुबहम, ज़मीर मुत्तसिल, ज़मीर मुश्तरक ते बि मुंहिंजी वीडियो ठहियलु आहे यूट्यूब ते। अगरि कंहिं ॾिठी आहे त ठीकु, जेकॾहिं न ॾिठी आहे त उहो सर्च करे सघे थो।
इन खां पोइ आउं ख़ुदि हुनजी तबियत पुछणु वियुसि। हिन जुमिले में ख़ुदि छा आहे? ए ज़मीर मुतसिल, बी ज़मीर मुबहम, सी ज़मीर मुश्तरिक। त हिन जो सही जवाबु आहे ज़मीर मुश्तरिक। उन खां पोइ आहे हुन मूंखे अंबु ॾिनो, ग्रामर में छा आहे? ए हालत फ़ाइली, बी हालत जरी, सी हालत मफ़ूली, डी हालत इज़ाफ़त। त हिन जो सही जवाबु आहे हालत जरी। उन खां पोइ आहे अहमद वारो घोड़ो भलो आहे। अहमद वारो घोड़ो भलो आहे। हिन जुमिले में हीउ जुमिलो छा आहे? ए हालत फ़ाइली, बी हालत जरी, सी हालत इज़ाफ़त, डी हालत मफ़ूली। त हिन जो सही जवाबु आहे हालत इज़ाफ़त। हिन ते बि मुंहिंजी वीडियो ठहियलु आहे हालतुनि जे बारे में। अगरि कंहिं ॾिठी आहे त ठीकु, अगरि जेको ॾिसणु चाहे त उहो यूट्यूब ते सर्च करे सघे थो। अच्छा, उन खां पोइ आहे यूसुफ शींहुं आहे। हिन में इहो छा आहे? ए तशबी, बी इस्तारो, सी मिजाज़ मुरसल, डी किनायो। त हिन जो सही जवाबु आहे इस्तारो। उन खां पोइ आहे कर्मणी जो मतिलबु छा आहे? ए फ़ाइल सां लाॻापो, बी मफ़ूल सां लाॻापो, सी फ़ेल सां लाॻापो। हिन जो सही जवाबु आहे मफ़ूल सां लाॻापो। उन खां पोइ बावी लफ़्ज़ जी माना छा आहे? ए न्यारो, बी अलॻि, सी जुदा, डी ए बी। हिन जो सही जवाबु आहे ए एंड बी। ओके, अॻिते हलूं था। अच्छा, उन खां पोइ आहे हेठियुनि जुमिलनि में हालत निदा ॻोल्हियो। ए कबट मां कापी खण, बी दर्ज़ी क़ासिम जो कोट सिबियो, सी अनवर हेॾां अच, डी क़ासिम ख़त लिखियो आहे। त हिन जो सही जवाबु आहे ईंदो अनवर हेॾां अच। हालत निदा माना सॾु, त हिते सॾु हिन जुमिले में थिए पियो, त हिन जो सही जवाबु सी थींदो अनवर हेॾां अच। हीअ असांजी अॼु जी वीडियो। मूंखे उमेदु आहे त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि ईंदी। अच्छा, हिन में जेकॾहिं का ग़लती वग़ैरह हुजे त तव्हां मूंखे कमेंट्स में ॿुधाए सघो था। ऐं मुंहिंजी वीडियोज़ खे ॾिसण ऐं लाइक करण लाइ तव्हां सभिनी जी वॾी वॾी महिरबानी। थैंक यू। अलाह साईं तव्हांखे जल्दी कामयाबु कंदो। ओके, अल्लाह हाफ़िज़, टेक केयर।